काज़ी अहमद टाउन इंतजामिया जी नाअहली ऐं लापरवाही सबब समूरे शहर समेत रिहायशी कॉलोनियूं गंदगी ऐं गंदे पानी हेठि अची वियूं आहिनि। ईद जा ॾिहाड़ा मथां हूंदे बि इंतजामिया सुजाग थियण लाइ तयार न आहे, जंहिं करे शहरी शदीद मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त शहर जे केतिरनि ई इलाइक़नि में गंदगी अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हर हंधि घिटीअ में गंदगी हुजण करे शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। शहरियुनि वसवारनि खां अपील कई त नोटिस वठी शहर जी सफ़ाई कराई वञे। घर बुढ़ी आहिनि पासे खां तव्हां ॾिसो केॾो गटर थी वियो आहे ऐं किचिरो ॿार असांजा बीमार थींदा। ऐं असां टोनारनि खे चयो आहे त बाबा हीअ असां हीअ हालत लॻी पई आहे, 4 चकर 5 चकर विया आहिनि, हू चवंदा असां तव्हां ॿुधंदासीं कोन। ऐं तव्हां हीअ हालत ॾिसो असांजा ॿार बीमार कोन थींदा हिन करे दुकानदार पाण सां महिनत करे पाणी कढी रहियो। इहो असांजो रिकॉर्ड रखियो वञे जीअं हिननि जे ख़िलाफ़ कमु अचे।